सिंध में कणिक के हवाले से एक वडो माली इंतजामी बहरान सामू आयो है, जैमें अरबे रुपयन की कणिक गायब थियण, लखें बोरियूं खराब थियण ऐं नई खरीदारी पॉलिसी ते सवाल उभरी रहा है। ही एक्सप्लेनर उन्हनि सभिनी नुक्तन के सादे ऐं सहाफ़ती अंदाज में वाज़े करे थो। सरकारी रिपोर्टन मूजिब सिंध में लगभग 17 अरब रुपयन की मालियत की कणिक गायब थी वही है। खास तौर ते हैदराबाद डिवीजन में 60 करोड़ रुपयन की कणिक की गुमशुदगी ज़ाहिर कई वही है। उन सां गॾु करप्शन ऐं लापरवाही सबब 18 अरब रुपयन की मालियत जूं 12 लख बोरियूं खराब थियण जो इंकशाफ थियो है। मतलब न रुगो कणिक गायब थी, पर जेका मौजूद हुई उन जो भी वडो हिस्सो ज़ाया थी वियो। जिम्मेवार केर? रिपोर्टन में करप्ट कामूरन ऐं नाक़िस इंतजामिया के जिम्मेवार करार दिनो वियो है। स्टोरेज सिस्टम, निगरानी ऐं विर्छ वारे निज़ाम में कमजोरियूं साम्हूं आयूं आहिनि। सवाल उथे थो छा कंहिं ऑफिसर या इदारे खिलाफ का कार्रवाई थींदी? कणिक के हवाले से नई पॉलिसी छा है? सूबाई वजीर मखदूम महबूब जमा मूजिब हिन भेरे हुकूमत बारदाणो बोरियूं फराहम न कंदी। आबादगारन के पान कणिक बोरी समेत खणी अचणी पवंदी। हुकूमत जेको मुआवज़ो मुकर्रर कयो आहे उन मूजिब 50 किलो बाचके ते 50 रुपया इजाफो ॾिनो वेंदो। 100 किलो बोरी ते 100 रुपया इजाफे तौर ॾिनो वेंदो। मतलब हुकूमत खर्च घटाइण जी कोशिश कर रही है, पर बारदाणे जो बार आबादगार ते विधो वियो आहे। कणिक जी सरकारी खरीदारी सिंध हुकूमत ऐलान कयो आहे त 1 अप्रैल खां हारी कार्ड रखंदड़ आबादगारन खां कणिक खरीद कई वेंदी। फी मण 3500 रुपया अघ मुकर्रर कयो वियो आहे। ही अघ मार्केट के मुकाबले में केतिरो मुनासिब आहे, इहो बहस जो मौजू आहे। आबादगारन पारां उन ते सवाल उथी रहिया आहिनि। हारी कार्ड ऐं सब्सिडी। सूबाई वजीर मुकेश कुमार चावला मूजिब जन आबादगारन हारी कार्ड तहत DAP भाण वठी कणिक पोखी आहे, उन्हनि खे बारदाणे जा पैसा वापस ॾिना वेंदा। मतलब हुकूमत कुछ टारगेटेड रिलीफ ॾियण चाहे थी, पर सब आबादगार इनमें शामिल न आहिनि। आबादगारन जा खर्चा, बारदाणो पाण आणण, इजाफी खर्च ऐं लॉजिस्टिक मसला। सरकारी अघ 3500 रुपया मुकर्रर कयो वियो आहे। जेकॾहिं मार्केट अघ वधीक थियो त नुक़सान कंहिंजो थींदो? हारी कार्ड जी शर्त सां केतिरा ई नंढा आबादगार महरूम थी सघनि था। ही बहरान रुगो कणिक जो न, पर गवर्नेंस ऐं करप्शन जो मसलो आहे। अरबे रुपयन जे नुक़सान जो सिधो असर मैशियत ऐं खुराक खां सवाइ सिक्योरिटी पॉलिसी ते पवंदो। लखे टन कणिक जी ज़ाया थियण जी जांच केर कंदो? छा जिम्मेवारनि खिलाफ कार्रवाई थींदी? नई पॉलिसी सां आबादगारन के फायदो थींदो या नुक़सान? छा सिंध में कणिक जे बहरान सबब अटो महांगो थींदो? ये समूरा सवाल हुकूमत खां जवाब तलबे रहिया आहिनि। सिंध में कणिक जो ही स्कैंडल सिर्फ माली नुक़सान न, पर एक सिस्टमेटिक नाकामी जो इशारो आहे। एक पासे अरबे रुपयन जी कणिक ज़ाया थी रही है, बे पासे आबादगारन ते वधीक बार वधी रहियो आहे। जेकॾहिं शफ़ाफ़ जांच मौसर पॉलिसी न आई त ईंदड़ महीननि में खुराक जो बहरान वधीक शिद्दत अख्तियार करे सघे थो।